जे तरफ का शान वलियन जो ॿुधणु चाहियो था त ॻाल्हायो ऐं ॿुधो। हिकिड़ो चाकू कोहे तूर ते आयो, ॿ प्याला कोहे तूर ते आया, कोहे ॿ प्याला ऐं चाकू आयो। अल्लाह जो हुकुम थियो, ऐं मुंहिंजा कलीम जी मुंहिंजा करीम रब, हे ॿई प्याला हिकिड़े प्याले में इंसान जे रान जो गोश्त खपे, हिकिड़े प्याले में इंसान जो रत खपे। हज़रत मूसा अल्लाह जो नबी आहे, ॿई प्याला हथ में, चाकू हथ में, साम्हूं अली अकबर मुग़ल मिली वयो। उन दे निहारे चवण लॻो, मिसाल थो ॾियां, उन दे निहारे चवण लॻो, अल्लाह ताला हुकुम कयो आहे, हे हिकिड़े प्याले में गोश्त खपे रान जो, हिकिड़े में रत खपे। अॻियां हमरा चयो, ऐं अल्लाह जा नबी तो तां त सदको वञा, मगर अजीब ॻाल्हियूं थो करी। अल्लाह मास खे छा कंदो, अल्लाह रत खे छा कंदो। जंहिंखे चवे उहो जवाब ॾे, जंहिंखे चवे सन्हड़ो भी जवाब ॾे, थुल्हड़ो भी जवाब ॾे। हज़रत मूसा अचे थो पियो, ॾिसे सुभान अल्लाह, जबलनि जे विच में हिकिड़ो वीचारड़ो वेठो आहे, जिस्म ते कपिड़ा बि पूरा न आहिनि, पर लतीफ़ सरकार दाह करे चयो, तन तस्बीह मनु बणियो, सुभान अल्लाह, तनु तस्बीह मनु बणियो, अदा दिल तंबूरो चल, तारू ही तलब जू वहदत सुर वजल, वहदहू ला शरीक लहू, इहो राग रगुल से सुताई सुहल, यार निंद्र इबादत तन जी। पियो तैयार सुतो आहे, जवाब ॾियो, पियो तैयार सुतो आहे। मिट्टीअ जे अंदर सखी शाह मोहम्मद शाह पियो तैयार सुतो आहे। पुछ मुग़ल बिरादरीअ खां, पुछ ॿिया अली अकबर खां, त तोखे कंहिं चयो आहे त तेगियूं विरहा, तोखे कंहिं चयो आहे त क़ुरान करीम जूं चादरूं लिखराए जे चाढ़, तोखे कंहिं चयो आहे त हिन मुक़ाम में क़ुरान ऐं दुरूद जूं महफ़िलूं करा। हिकिड़ो ई मुग़ल बिरादरी वारा जवाब ॾींदा, चयो त कंहिं बि कोन्हे को, पर दिलि मजबूर कयो आहे। हाणे जवाब ॾे त दिलनि जे मथां हुकूमत मुंहिंजे रब जी हलंदी आहे या कंहिं ॿिए जी हलंदी आहे। जवाब ॾियो मुग़ल बिरादरीअ वारो, दिलनि जे मथां हुकूमत कंहिंजी हलंदी आहे? अल्लाह जी हलंदी आहे। क़ुरान पढ़ा, शेर साईं चयो त रुॻी क़ुरान पढ़ा। अल्लाह फरमायो, लौ अनफ़क़त मा फ़िल अर्ज़ जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मुझे बेनियाज़ रब फरमायो पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में, रूए ज़मीन ख़र्च करे छॾियो हा, दिलनि जे मथां बादशाही कोन करे सघो हा, दिलनि खे मोड़े कोन सघो हा। दिलियूं मोड़ण जो पावर मुझे करीम रब जे दरबार में मौजूद आहे। अल्लाह दिलनि खे मोड़ींदो आहे, जंहिंखे चाहींदो आहे उन जे दिलनि खे मुंहिंजो रब पंहिंजे यार जे यारनि जे तरफ़ मोड़े छॾींदो आहे। इलेक्शन में दुनिया पई डुके, इलेक्शन में दुनिया पई नचे नारा हणे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इलेक्शन हुजे या दुनिया जा माहौल, कंहिंजी दिलि कंहिंसां हूंदी आहे, कंहिंजी दिलि कंहिंसां हूंदी आहे, पर यादि रख मुंहिंजे मदीने जे घोट फरमायो त जंहिंजी
दिल दुनिया में जैसा हूँ दिया कबर ऐं क़यामत में भी मुझो रब उनके उन सा गॾु उथारी दुआ। हाँ मुझा दोस्त मां अर्ज पे कयो मुग़ल बिरादरी जे अंदर में इहा उल्फत कहीं पैदा कई जवाब मिलियो त असांजे दिल में ख्याल आयो दिल में ख्याल कहीं विधो चो त अल्लाह जे ज़ात विधो अल्लाह जे ज़ात दिल में ख्याल छो विधो। साईं शाह मोहम्मद शाह त पंहिंजे मज़ार में सुतो पियो आहे उहो त मज़ार में सुतो पियो आहे मुग़ल बिरादरी जे दिल में ख्याल छो आयो। अच त सिंधीअ जे शाइर लतीफ़ सुहिणे खां पुछी ॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंहिंजे लाइ दिल में ख्याल रब विझंदो आहे। सारी रात सुबहान अदा जागी जन याद कयो सुभान अल्लाह सुभान सारी रात सुबहान जागी जन याद कयो तन जे अब्दुल लतीफ जे मिट्टीअ बि लथो मान कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे नौशारे ज़िले मां पटीदर शहर मां सजण साईं जो चरियो फ़कीर आशिक़ राजपर ताहिरी आयो कहिया तो मियां सैयद हिदायतुल्लाह शाह सुणे के कह चयो मियां अली अकबर मुग़ल जे बिरादरी उन्हनि चयो छो आयो जो अल्लाह घुरायो अल्लाह चयो हलिया फ़कीर अचे महबूब जे दीवाननि खे मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधंदा वञनि दिल ठरंदी वञे त बाग मदीने भरंदी वञे। सुभान अल्लाह दिल खे केरु तब्दील कंदो आहे जवाब ॾियो मुझो बेनियाज़ रब लतीफ़ सुहिणे चयो अल्लाह दिलनि खे तब्दील कंदो आहे कंहिंजे लाइ कंदो आहे जेके सॼी राति फिल्मूं ॾिसनि चओ त न जेके सॼी राति ड्रामा ॾिसनि चओ त न जेके चोरियूं कनि चओ त न हे दिलियूं तब्दील कंहिंजे लाइ रब कंदो आहे छो जेके सॼी राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदा आहिनि जेके अल्लाह जे ज़िक्र में मौज कंदा आहिनि अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे त इज़त ॾींदो आहे पर उहे दुनिया छॾे वेंदा आहिनि उन्हनि जे जिस्म खे जेका मिटी लॻंदी आहे रब मिटीअ खे बि मान ॾींदो आहे। एमपीए जे पुट खे दुनिया इज़त ॾींदी आहे छाजे करे एमपीए जो पुट आहे एमएनए जे पुट खे दुनिया इज़त ॾींदी आहे छाजे करे एमएनए जो पुट आहे पुट त पुट पर नौकर खे बि इज़त मिलंदी आहे रब थो चवे उहो त नौकर ऐं पुटनि खे मिलंदी आहे पर अल्लाह तो फरमाए जेके मुंहिंजा थी वेंदा आहिनि उन्हनि जे जिस्म खे मिटी लॻे त मिटीअ खे मान कपिड़ो लॻे त कपिड़े खे इज़त ॾेई छॾींदो आहे। सुभान अल्लाह अज़ीज़ा ने मन मोटी हलां पोइते घणो तव्हांखे परे छिके वयुसि ॻाल्हि पे कयमि रहिजी न वञे ॻाल्हि मूंखे यादि आहे तव्हांखे यादि आहे कहिड़ी ॻाल्हि पे कयमि हज़रत हा माशाअल्लाह खुशी थी त ॿुधण वारा आहियो हज़रत मूसा कलीमुल्लाह जंहिंॾे चाकू खणी वञे जंहिंॾे प्यालो खणी वञे उहे चवनि अल्लाह जा नबी अॼु कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी जबलनि जे विच में हिकिड़ो तूं में लॻो पियो आहे छा में लॻो पियो आहे चओ छा में लॻो पियो आहे तूं में लॻो पियो आहे तूं कीअं थींदी आहे लतीफ़ ॿुधायो अच त वरी तोखे सचल सही ॿुधायां त तूं कीअं थींदी आहे ओ जंहिं दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुताबल जंहिं दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुताबल जंहिं दिल पीता मस्ती दे विच मुहब जो मिलिया सुभान अल्लाह अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो न हराम
जह दिल पीता इश्क द जाम सादिल मस्तो मस्त मुदा सुभान अल्लाह चरियो माण्हूआ लाउड मुंहिंजो तो गलो वठे असां वॾनि इको ते हिरियल पर दीवाननि वटि आया आहियूं कुझु घड़ियूं हलूं था ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे ज़िक्र जे मौज में लॻो पियो आहे केरु चो जबलनि जे विच में हिकिड़ो दीवानो आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह ॿियनि खे सॾे पियो चवे अल्लाह खे मास थो खपे अल्लाह खे रत थो खपे माण्हू चवनि पिया अल्लाह जा नबी कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे हिन सुकल वेचारे खे ॾिसे थो त हिन में मास बि पूरो कोन्हे को हिन में रत जो त कतरो ई कोन्हे को अल्लाह जो नबी सॾु नथो करे उहो पाण सॾु थो करे ओ सुहिणा कलीमुल्लाह हेॾे आ ओ सुहिणा कलीमुल्लाह हेॾे आ अल्लाह जो सुहिणो नबी मूसा कलीमुल्लाह जीअं आयो उहो सुकलड़ो वेचारो अर्ज़ थो करे उहो फ़क़ीर अर्ज़ थो करे मुंहिंजा सुहिणा कलीम जो कीअं निकिता हो हज़रत मूसा निहारे चवे थो अल्लाह जे ज़ात हुकुम कयो आहे हे चाकू बि मिलियो आहे हे ॿ प्याला बि मिलिया आहिनि हिकिड़े में मास खपे हिकिड़े में रत खपे चए थो वारो कर अॼु मौक़ो मिलियो आहे वरी अलाए मौक़ो मिले या न ऐ मुंहिंजा दोस्त अल्लाह जे नेक साले बाने चाकू वरितो आहे पंहिंजे रहन जो मास जो टुकड़ो त झट में कढियो हाणे प्यालो त भरिजी वियो हाणे प्यालो रत जो पियो खपे जिस्म खे चीर ॾींदो थो वञे किथां कतरो निकिरे अल्लाह जो नबी निहारे रहियो आहे अजीब मंज़र आहे मुंहिंजा मौला तुंहिंजी अजीब कुदरत आहे रत घुरियो अथई मास घुरियो अथई पर ॾे उहो तो जंहिंजे जिस्म में रत जो ज़रणो ई कोन्हे को कतरा कंदो जेॾी महिल प्यालो भरिजी वियो थिए त बंदो वरी बि हाज़िर आहे तवज्जो कर इश्क जेको आहे न हलवो कोन घुरंदो आहे इश्क बकर कोन घुरंदो आहे इश्क जिस्म जो खून घुरंदो आहे चमी त कथ मां ॾेई हीअं बि थी वञा आशिक बि सदाया चरियो हई आशिक ईअं न थींदा आहिनि आशिक उहे हूंदा आहिनि जेके जिद जान यार जे मथां कुर्बान करे हाँ मुझा दोस्त अजीज हजरत मूसा कलीमुल्लाह उहे ॿई प्याला खया जीअं कोहे तूर ते आयो आहे अञा अर्ज़ बि कोन कई रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ खां जेको जवाब मिलियो गौर सां ॿुधो कोन हो इन औरत खे पुटु किथां मिलियो मां अल्लाह जो जवाब इहो ई तुंहिंजे आॾो आहे रत त तो वटि बि हुयो मास त तो वटि बि हुयो इंसान त तूं बि हुए मां रब जो कलीम बि हुए मां अल्लाह ईअं कोन चयो त फलाणे जो या फलाणे जो हुकुम थियो त इंसान जो मास खपे इंसान जो रत खपे इंसान त तूं बि हुए ऐं मुंहिंजा कलीम इहे मां रब जा बाना जेके खाईंदा न आहिनि रुॻी जान ॾियण लाइ तयारु हूंदा आहिनि मां कलम वहाए छॾींदो आहियां पर जॾहिं इहे नाज़ मां निहारींदा आहिनि त मां पंहिंजा कलम मेटे छॾींदो आहियां यादि रखी छॾ अल्लाह जा कामिल वली उहे